नेक्स्ट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं खुश हो? तब भी ठीक है, मज़े में? हबीब कुमार। जी जी साईं, हबीब कुमार माशाल्लाह। हबीब तव्हां JST में तक़रीबन 73 मार्कूं खयूं आहिनि। माशाल्लाह। अच्छा, इहे तव्हां पंहिंजे क़ाबिलियत ते खयूं आहिनि या या को उनजी ॿी का वजह? साईं माइटनि जूं दुआऊं, बस लक हो, लॻी वियो छा त असां त मौक़ो वियो खुलियो त अहिड़ो चौको लॻे। ऐं हीअ त माशाल्लाह सुठी ॻाल्हि थी त आउं मां टीचर थींदो पंहिंजो माण्हू जेको ख़ुशि थींदा ऐं माइट वारा ॾाढो ख़ुशि थिया आहिनि हिन ॻाल्हि ते। अच्छा जी हा, मिठाइयूं विराईसीं साईं, मिठाइयूं विराई। इन जो रीज़न हार्ड एरिया कोन्हे? साईं आहियूं हेॾा हार्ड एरिया में पिया आहियूं साईं। असां हेॾा को पढ़ाई नाले का शइ कोन्हे अथई, स्कूल असांजी सभु बंदि थी पई आहिनि, छा सम्झे। तव्हां थोरो मुनासिबु तरीक़े सां वियो साईं। छा मुनासिबु, छा कीअं विया ईअं साईं? मुंहिंजो ॿाहिरि ॿुधायो थोरो स्टैंडर्ड थी वियो साईं। हीअ छा आहे ॿारनि वारियूं टाई टोपी लॻाए आयो तव्हां? साईं टाई ॿुधाइणी हुई न, टाई टोपी। अच्छा, तव्हां कुझु सवाल कंदुसि? सवाल कजे त ख़बर आहे साईं, आज हेॾा माण्हू ॿुधाए मड़ी को अहिड़ो पुछे त नालो कहिड़ो आहे या पे नालो अहिड़ो मड़ी हेॾा पुछे सवाल। अच्छा, जेकॾहिं चओ साईं खे थोरो कची पाणी कराईंदे कमु थी वेंदो। जेकॾहिं तव्हांखे असां तव्हांजे इलाइक़े खां कंहिं ॿिए इलाइक़े में कंहिं स्कूल में तव्हांखे रखूं त कीअं रहंदो? हाणे हुतां खां वरी ॿिए एरिया में साईं पंहिंजूं स्कूलियूं बंदि थी पयूं, नियात ताला टोड़णा आहिनि न मुंहिंजा जानी। हा, हुते असीं थोरी बकरी बचींदा बंदि स्कूलनि में तव्हां छा पढ़ियो? साईं असांजे दौर में माशाल्लाह साईं सुठा हुआ, स्कूलियूं हुयूं, पढ़ाइयूं हुयूं, छा सम्झे। असां पंहिंजी महिनत साईं हीअ टाइम मूं गाह कयो, छा सम्झे। मूं घर जा सभु सामान वरिता, कॾहिं थूम कुटी पई, कॾहिं अदरक, कॾहिं कीअं। मूं कॾहिं अम्मा खे जवाबु कोन हुजां इहे शइ आउं ख़ुदि वठां। तव्हांजे मुताबिक़ त कुझु कोन थींदो। टेस्ट गवर्नमेंट जो जेके रूल्स आहिनि उन्हनि जे मुताबिक़ थींदो साईं। उन खां अलावा जिते रिक्वायर्ड हूंदी उते तव्हांखे मोकिलियो वेंदो साईं। हुते ॾिसो न टेस्ट दौरान इहो त कुदरती लक हो लॻी वियो हुते। हाणे हिते असांखे वरी तव्हां पुछंदा हाणे त चलो कुझु सवाल तव्हां खां करियां थो। जी, उन्हनि जो सवाल आहे साईं। हा, उमेदु आहे त तव्हां सही जवाबु ॾींदा। सवाल आहे तव्हांखे टेंस जे बारे में पुछंदुसि। ई चए ये इंग्लिश टेंस आहिनि। जी साईं। टेंसिस आहिनि, उन्हनि जे बारे में पुछंदुसि त मतिलबु त हो नची रहिया आहिनि, इहो कहिड़ो ज़मानो आहे? साईं बेग़ैरती ज़मानो, नची रहिया आहिनि साईं। इहे नचण को मुड़ुसु माण्हू जो कमु आहे साईं। ज़मानो मतिलबु ज़माने हाल, ज़माने माज़ी या ज़माने मुस्तक़बिल आहे? वरी साईं इहे चारि ॿुधाए, हुन मां हिकिड़ो हाणे। चारि कोन्हे, टे। हा ॿुधाए। ज़माने हाल, ज़माने माज़ी या ज़माने मुस्तक़बिल? साईं सी थियो साईं। हिते मुंहिंजो ABC करणो। मतिलबु प्रेज़ेंट जी ॻाल्हि हले पई, पास्ट जी हले पई या फ्यूचर जी ॻाल्हि? नची रहिया आहिनि साईं, इहो त फ्यूचर थियो न। नची रहिया आहिनि, नची रहिया आहिनि। सही साईं। अच्छा, चलो इहो ॿुधायो 14 अगस्त कहिड़े ॾींहुं मल्हायो वेंदो आहे? 14 अगस्त साईं मुंहिंजे ख़्याल में 19 तारीख़ ते मल्हायो वेंदो आहे। 19 तारीख़ ते 8 साढे 7 लॻे सुबुह जी जमात थींदी आहे, नमाज़ नहीं थींदी आहे 8 लॻे। बाबा 14 अगस्त आहे, ईद जो ॾींहुं कोन्हे? 14 अगस्त साईं 19 आहे। 14 अगस्त 19 अगस्त ते मल्हाईंदा आहियूं असीं, नमाज़ पढ़ाई। चलो, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो पुराणो नालो ॿुधाए। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो पुराणो नालो मोहम्मद अयूब। मोहम्मद अयूब? हा साईं, मोहम्मद अयूब हो, वॾा चवंदा हुआ। ख़ैर, तव्हां इहो ॿुधायो, मैथ अचे थी तव्हांखे? मैथ गॾु करणु, जोड़णु टोड़णु। चलो इहो ॿुधायो त हिकिड़े हमरा वटि दर्जन केला। सही, ठीकु आहे, दर्जन केला। ऐं ॿिए हमरा वटि 22 सूफ़नि। हा, अॼु केलनि ऐं सूफ़नि खे पाण मिलाईंदासीं त टोटल घणा थींदा? घणा थिया
साईं केलो त माण्हू खाईंदा आहिनि जॾहिं उन्हनि खे का हाजत नथी थिए त पोइ केलो खाईंदा हाजत खोलियो पए भई सूफ़ ताक़त जो आहे साईं। मूं तव्हां खां केले या सूफ़ जा साइड इफेक्ट कोन पुछा। अच्छा मूं तव्हां खां इहो पुछियो आहे त उहे हिसाबु पुछियो आहे, मैथ जो सुवालु कयो तव्हां। साईं ए थिया वञी 47 प्लस 12 कट 13 वञी 7 बता साईं 7। हबीब जी जी साईं। इंग्लिश अचे थी? इंग्लिश में माशाल्लाह सुठी ॼाणा थो साईं इंग्लिश। व्हाट इज़ योर नेम? नालो पंहिंजो हबीब आहे माशाल्लाह। व्हाट इज़ योर एज? हाँ साईं ॻाढ़ो कलर। व्हाट मीन्स ॻाढ़ो कलर? हाइड्रो हाइड्रो। आई आस्क अबाउट योर एज। साईं माय साईं हाइड्रो इहो पंहिंजो नासी कलर ईअं। ओके लीव इट तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां वञी सघो साईं। पोइ माना पास आहे न, तव्हां बसि वञी सघो था। साईं वेंदो त चाबी त ॾियो न, ॿाहिरि जेके ताला लॻा पिया आहिनि साईं। तव्हां पाणे वेंदा ऐं कंहिंखे घुरायां? तव्हां वञा थो हाणे ताईं कुर्ब कजो छा ताईं को जे कंदा पघार मां बाबा महिरबानी करियो। तव्हांजो थी वियो हाणे, तव्हां भले वञो। थी वियो न, माना थी वियो न। हा हा पर त कमु थी वियो पको आहे साईं। पोइ जे हेॾा होॾा 5 ॾह कपिया ॾींदासीं साईं। मोहम्मद अली जना जो पुराणो नालो अयूब। तव्हांखे ख़बर पाकिस्तान कॾहिं आज़ादु थियो? पाकिस्तान साईं मुंहिंजे ख़्याल में 32 डिग्री। कहिड़ी डिग्री? सवाल अहिड़ा हूंदा साईं। केलो असल में इहो त केले वरी जॾहिं माण्हू खे हाजत नथी थिए न त माण्हू केलो खाए थो त हुनजी हाजत खुलियो पए।